हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, नंढपिण में ॾिठल हिकु इबादत गुज़ार ख़ातून मूंखे चङी तरह यादि आहे। नमाज़ जी हालत में विछूं उनखे 40 डंग हयां, पर उन जी हालत में थोरो बि फ़र्क़ु न आयो। जॾहिं उहा नमाज़ खां फ़ारिग़ थी त मूं चयो, अम्मा हिन विछूअ खे अव्हां हटायो छो न? जवाबु ॾिनई, पुट अञा तूं ॿारु आहीं, इहो कीअं मुनासिबु हो? मां त पंहिंजे रब जे कम में मशगूल हुयसि, पंहिंजो कमु कीअं करियां हा? हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रिवायत आहे, बयानु कनि था त रहमत आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जॾहिं तव्हां मां को नमाज़ में बीहे त पंहिंजूं अखियूं बंदि न करे। हज़रत सैयदना अब्दुल रऊफ़ मनावी रहमतुल्लाह ताला अलैहि हदीस पाक जे हवाले सां फरमाइनि था, नमाज़ में बिना कंहिं मजबूरी जे अखियूं बंदि रखणु मकरूह तंज़ीही आहे, छो त इहो यहूदियुनि जो फ़ेल आहे, यानी कमु आहे। अलबत्ता ख़ुशू में इज़ाफ़ो थींदो हुजे ऐं दिलि हाज़िर रहंदो हुजे त हाणे अखियूं बंदि करणु मकरूह न आहे। ॿाहिरि शरीयत में आहे, नमाज़ में अखियूं बंदि रखणु मकरूह तंज़ीही आहे, पर जॾहिं खुलियल हुअण जे करे ख़ुशू न पैदा थींदो हुजे त अखियूं बंदि करण में हर्ज़ु न आहे, बल्कि बहितर आहे। नमाज़ में हेॾां होॾां ॾिसणु मकरूह तहरीमी यानी नाजाइज़ ऐं गुनाह आहे। पूरो चहिरो फिरी वियो या कुझु, ऐं जेकॾहिं मुंहुं न फिरे, सिर्फ़ु टे ॾिन अखियुनि सां हेॾां होॾां बिना ज़रूरत जे ॾिसे त कराहत तंज़ीही आहे, ऐं कॾहिं कॾहिं कंहिं सही इरादे सां हुजे त बिल्कुलु हर्ज़ु न आहे। नमाज़ में निगाह आसमान जी तरफ़ खणण बि मकरूह तंज़ीही यानी नाजाइज़ ऐं गुनाह आहे। अल्लाह तबारक